वजल्ल फी कलामिहिल कदीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अर्शन मथे अरबी वयो बलगल उला बिकमालिही सारो जहां रोशन थियो कशफत दुजा बिजमालिही। आदतूं सोहणियूं संदुस हसनत जमीउ खिसालिही। दिल सां पढ़ो ऐ मोमिनो सल्लू अलैहि व आलिही। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बिरादराने इस्लाम, अवां प्यारी जमात जे आॾो सूरत बनी इसराइल जी शुरूआत पहिरीं आयत सगोरी तव्हांजे आॾो मूं तिलावत कई आहे, जंहिंजो तर्जुमो ऐं मुख़्तसर तफ़सीर ऐं उन सां मुतअल्लिक़ चंद ॻाल्हियूं तव्हांजे आॾो पेश करण जो इरादो आहे। ही महीनो शरीफ़ रजब शरीफ़ जो महीनो शुरू थी चुको आहे, जंहिंजी तक़रीबन अॼु 12 तारीख़ जी राति आहे। हिन भलारे महीने जे 27 जी राति अल्लाह पाक जल जलालहू अमन वालहू मक्के शरीफ जे अंदर हिजरत खां अॻ में पंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे महराज शरीफ करायो। उन महराज शरीफ जो कुछ हिस्सो हिन आयत करीमा में अल्लाह ताला बयान फरमायो आहे। बाक़ी ॿिया हिस्सा वरी अल्लाह ताला कुरान करीम जे ॿिए हंधि ॿियनि सूरतुनि में बयान फरमाया आहिनि, जंहिंजो मुकम्मिल तफ़सील मुंड खां वठी पिछाड़ी ताईं, रवानगी खां वठी वापसी ताईं रसूलुल्लाह पाण पंहिंजी हदीसनि में बयान फरमायो आहे। अजो की हिन मुख्तसर महफिल में
जेतिरो थी सघियो तव्हांजे आॾो कुझु अर्ज़ु कंदुसि ऐं उन सां गॾु जेके उन सां मसइला हूंदा उहे बि तव्हांजे आॾो बयानु कया वेंदा ऐं दुआ तव्हां बि कयो, आउं बि दुआ कयां त अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदके मूंखे सच चवण जी ऐं तव्हां असांखे हक़ ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हाणे तव्हांखे अपील कंदुसि त माशाअल्लाह तव्हां तमामु सुठा घणे तादाद में हेतिरा सारा मुस्लमान गॾु थिया आहियो। नबी करीम जे मथां हिकिड़ो दफ़ो बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ो था, तव्हांखे आयत जी माना ॿुधायो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। अल्लाह ताला फरमायो, पाक ज़ात अल्लाह जी जंहिं सैर करायो पंहिंजे ख़ासि बाने खे रात जे तमाम थोड़े हिस्से में हरम पाक याने मक्के शरीफ वारी मस्जिद खां अक्सा मस्जिद ताईं जंहिंजे चौधारी असां बरकतूं रखियूं आहिनि, सैर असां इन्हीअ जे लाइ पंहिंजे बंदे खे करायो त असां उनखे पंहिंजे कुदरत जा निशान ॾेखारियूं। बेशक उहो मुंहिंजो अल्लाह पाक जल जलालु अमन वालू समीउ याने ॿुधंदड़ बि आहे, बसीर माना ॾिसंदड़ बि आहे। आयत जो तर्जुमो हिते पूरो थियो। अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे मेराज ते घुराए सरकारे दो आलम अलैहिस्सलाम जे मेराज शरीफ जे हिकड़ी मंज़िल जो ज़िक्र इन आयत में कयो, पर जॾहिं अल्लाह पाक शुरूआत फरमाई त अव्वल फरमाई सुब्हानल्लज़ी अस्रा, पाक उहो रब जंहिं सैर करायो। ॾिठो वञे त मेराज ते नबी साईं थो वञे, तारीफ़ बि उन्हीअ जी कजे, पर अल्लाह पाक अॻ में पंहिंजी तारीफ़ थो करे त मां अल्लाह पाक आहियां। इहो इन्हीअ जे करे त मतां को सुभाणे दुनिया वारो नबी करीम जे मेराज ते एतिराज़ करे त कीअं वियो, अल्लाह ताला फरमायो तो कीअं वारो एतिराज़ न कजां, मेराज कराइण वारो मां अल्लाह सुभान आहियां। जॾहिं मां सुभान आहियां, सुभान जी माना पाका, ऐब खां, नुक्स खां, कमज़ोरी खां, ज़ईफ़ी खां। पोइ जेकॾहिं एॾो ताक़त वारो पाक सुभान शान वारो रब चवे त मूं सैर करायो आहे त पोइ मोमिन मुस्लमान खे शक जी ज़रूरत ई कान्हे। मोमिन चवंदो त मुस्तफ़ा जो मेराज हक़ आहे। ऐं आउं तव्हांखे इहो बि अर्ज़ु कयां त रसूलुल्लाह पाण मेराज जी दावा न कई, बल्कि अल्लाह पाक मेराज कराइण जी ॻाल्हि कई आहे। तॾहिं अल्लाह ताला फरमायो त नबी करीम खे ख़ुदा मेराज करायो। हाणे तव्हां सोचींदो त मेराज आहे छा, इन जी बि थोरी वज़ाहत कयां त पोइ अॻिते हलां। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मेराज नबी करीम जो मौजज़ो आहे। छा दा ॻाल्हायो, सभई ॻाल्हायो। मोजज़ो, मोजज़ो उन शइ खे चइबो आहे जेका इंसान जे आम आदत जे ॻाल्हि ख़िलाफ़ हुजे ऐं इंसान जे अकुल खे आजिज़ करे। पाणी नलके मां निकिरंदो आहे, खूह मां निकिरंदो आहे, वाटर मां निकिरंदो आहे, दिले मां कढिबो आहे, पर जे पाणी हथनि मां दरियाह वांगुरु वही हले त इहो नबी जो मोजज़ो आहे। इहो आदत जे ख़िलाफ़ बि थी वियो त इंसान जो अकुल बि इन जे आॾो आजिज़ थी वियो। माण्हू ॻाल्हाईंदो आहे, पर मुंहिंजा ॾाही बेजान पत्थर कोन ॻाल्हाईंदा आहिनि, पर जे अल्लाह जे नबी जे चवण सां पत्थर ॻाल्हाए कलमा भरे
इंसानन वांगुर फसीह ज़ुबान सा नबी जी शाहिदी जे त मुजादा इन जे आडो इंसान जो अकुल भी आजुज़ा आदत जे खिलाफ भी आ पर यो अल्लाह जे नबी जो मोजज़ो आ। साहदार हलंदो आ, माण्हू हलंदो आ, ढगो हलंदो आ, जानवर हलंदो आ, ही वण टिण हिकिड़ी जाइ ते बीठा हलंदा नाहिनि पर जे अल्लाह जो नबी कंहिं वण खे इशारो करे ऐं अल्लाह जे नबीअ जे इशारे सां वण हली अचे त इहो इंसान जे अकुल खे बि आजुज़ थो करे पर इंसान जे आदत जे बि ख़िलाफ़ आहे पर अल्लाह जे नबीअ जो मोजज़ो आहे। वण हली नबीअ जी शाहिदी ॾींदो आहे। माण्हू मरी वञे जेरो कोन थींदो आ, उनखे वञी दफ़न कबो आ, गरी ख़त्म थी वेंदो आ पर जे अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम उन मुर्दे जे मथां बि सॾु करे इहो आदत जे ख़िलाफ़ आ, अकुल में ॻाल्हि न ईंदी, इंसान जो अकुल आजिज़ आ पर अल्लाह जे नबी ईसा अलैहिस्सलाम के खुदा ताला ताक़त अता फरमाई। कुरान चवंदो आ त मां ईसा अलैहिस्सलाम मुआब ॾियारी दो आहियां, वाकई खुदा जे नबीअ जे सॾ सां मुआब थींदा। यहूदी गोह खे साड़े कोयला करे लोटे में बंद करे नबी करीम जो इम्तिहान थो वठे। ओ नबी तू नबी आ? हा मां नबी आहियां। हिन अंदर लोटे वारी शइ छा आहे ॿुधाए। नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था तूं थो चवीं त मां ॿुधायां पर मां मुहम्मद करीम तोखे चवां थो जेकॾहिं इहा लोटे वारी शइ ॻाल्हाए तोखे पाण ॿुधाए त मां केरु आहियां त पोइ कंहिंसे इहा शइ ॻाल्हाईंदी न आहे। सकरन जूं ॻोहूं ॻाल्हाईंदियूं न बा ॻाल्हायो। जे सकरन जी ॻोह न ॻाल्हाईंदी त मके जी वरी किथां ॻाल्हाईंदी। ॻोह ॻाल्हाईंदी न आहे हुन तॾहिं यहूदी चयो त ही शइ अहिड़ी आहे जेका न ॻाल्हाईंदी आहे पर हिन सां वरी मूं हालत अहिड़ी कई आहे जो हाणे त ॻाल्हाईंदी कान। साड़े कोयला के नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था हाओ इहा तोसां कान ॻाल्हाईंदी पर मां मुहम्मद सां ॻाल्हाईंदी। अल्लाह जे नबी इशारो कयो उहा सुकल सड़ियल कोयला थियल छार थियल गोह उनी लोटे जे अंदर जेरी थी पई फतकण लगी। ढकण जो खोलियऊं त कंध मथे खणी चए पई अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। ओ मुंहिंजा दोस्तो अदीज़ो उन यहूदी जो भी भाग खुली पियो फौरन मुंहिंजे नबी ते कलमो भरे मुसलमान थियो। इहो नबी साईं जो मोजज़ो आहे। चाहे जो नबी साईं जो अकुल खे भी आजिज़ करे छॾियईं त आदत जे भी खिलाफ थी पियो। हाणे अहिड़े तरीक़े जा मोजज़ा अल्लाह ताला नबियनि खे उन्हनि जे नबूअत जे ताईद जे लाइ ॾींदो आहे त जीअं सुभाणे नबी को दावा करे त मां नबी आहियां ऐं माण्हू चवनि त असांखे कीअं पती ईंदी तूं कीअं नबी आहे। पोइ अल्लाह जो नबी पंहिंजे ताईद जे लाइ मोजज़ो ॾेखारींदो आहे। अॻे माण्हू खे पक पए त हाओ ॿिए ॾींहुं कमु अहिड़ो आहे जो अकुल बि आजिज़ आहे, आदत जे बि ख़िलाफ़ आहे। अल्लाह जो सचो नबी आहे ऐं हर नबी खे अल्लाह ताला मोजज़ा ॾिना। चओ हर नबी खे ख़ुदा ताला मोजज़ा पर कंहिंखे ॿ कंहिंखे टे कंहिंखे चार ईअं थोरा थोरा घणे खां घणा मोजज़ा हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे मिलिया। इन खां बाद में मुंहिंजा दोस्त या इन खां अॻु में एतिरे तादाद में कंहिंखे मोजज़ा कोन मिलिया हा। लेकिन कुर्बान वञा आमना जे लाल तां ॿिया नबी पाण सां मोजज़ा खणी आया यानी मोजज़ा वठी आया। को ॿ मोजज़ा को टे मोजज़ा को 10 मोजज़ा खणी आयो पर तुंहिंजो ऐं मुंहिंजो प्यारो नबी करीम पेरनि खां मथे ताईं सॼो सारो पाण मोजज़ो बणी आयो। सरकार जो वार वार मोजज़ो, नबी करीम जूं अखियूं मोजज़ो, नबी पाक जा कपड़ा मोजज़ो, नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे वात मुबारक जी लुआब शरीफ मोजज़ो,
महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात खे सरापा अल्लाह ताला पेरन खां मथे ताईं मौजज़ो बनायो, उन जो कुरान शाहिद। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला पांजे पाक कलाम में फरमायो, या अय्युहन नासु कद जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम व अनज़लना इलैकुम नूरम मुबीना। ऐ इंसानो मां अल्लाह पाक ज़ात बाबरकात तव्हां ॾे पंहिंजे तरफ़ खां हिकिड़ो सरापा मौजज़ो मोकिलियो आहे ऐं उन सां गॾु मां हिकिड़ो किताब क़ुरान पाक मोकिलियो आहे। इते बुरहान मां मौजज़े मां मुराद रसूलुल्लाह जी ज़ात आहे ऐं किताब मां मुराद अल्लाह पाक क़ुरान पाक वरतो आहे। इते अल्लाह ताला पंहिंजे नबी करीम अलैहिस्सलाम खे सरापा मौजज़ो पेरन खां मथे ताईं मौजज़ो छॾियो आहे। ऐं नूरम मुबीना मां मुराद कुरान शरीफ़ आहे। हाणे इते ॾिसंदो कुरान पाक जे आयत ते गौर कंदो त अल्लाह ताला मुंहिंजे नबी करीम खे सरापा मौजज़ो करे मोकिलियो। त हुज़ूर करीम जा त लखे मौजज़ा हा, मुंहिंजा दोस्त लखे, पर उन्हनि खां वॾे खां वॾो मौजज़ो इहो आहे जो नबी करीम ज़मीन तां लामकान ते वियो, मथे 18 वरह रातनि जा गुज़ारे मोटी आयो त रात जो हिस्सो सफ़ा हिकिड़ो ज़रे जेतिरो गुज़रियो, एतिरो जो पाण कड़ो खोले विया हा त मोटी आया त कड़ो अञा लुॾियो पिए। वुज़ू फरमाए मथे रवाना थिया हा, 18 वरह रातनि जा मथे गुज़ारे आया, मोटी अचनि त अञा वुज़ूअ जो पाणी हलियो पिए। बिस्तरे तां उथी नबी करीम मेराज ते विया हा, मथे 18 वरह रातनि जा गुज़ारे मोटी आया त सोहणे नबी करीम अलैहिस्सलाम जो बिस्तरो अञा गरम लॻो पियो। कंहिं चयो आशिक जंजीर भी हिलती रही और बिस्तर भी रहा गरम, एक ही पल में सरे अर्श गए आए मोहम्मद। जंजीर माना कड़ो जेको दरवाजे वारो हो उहो अञा लुॾियो पे, महबूब जो बिस्तरो अञा गरम लॻो पियो हो। वुज़ूअ जो पाणी केतिरो वध में वधि वुज़ू कबो आहे त फुट 1.5 2 फुट हलंदो आहे, मिंटनि में पहुची वेंदो आहे। ज़मीन ते मिंट बि कोन गुज़रिया, मथे ख़ुदा ताला पंहिंजे हबीब खे 18 वरह रातनि जा गुज़ाराए छॾिया। हाणे इहा ॻाल्हि चओ अकुल जे ख़िलाफ़ आहे, चओ अदा चओ अकुल जे आदत जे, ऐं इंसान जो अकुल इन जे आॾो आजिज़ आहे, कुझु नथो करे सघे। पर अल्लाह ताला जे महबूब खे अल्लाह ताला मेराज ते घुराए इहो मौजज़ो नसीब फरमाए, दुनिया खे ॿुधायो त मां अल्लाह ताला ईअं कंदो आहियां। ऐं सोहणे नबी करीम अलैहिस्सलाम जो ख़ुदा शान बुलंद करे महबूब खे पंहिंजे लामकान ते घुराए पंहिंजो दीदार कराए। अदड़ा मुंहिंजा भाउ सजण साईं, इहो मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जो अज़ीम शान मौजज़ो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त मूं तव्हांखे चयो आहे त मौजज़ो इन जे लाइ नबी खे मिलंदो आहे त जीअं नबीअ जे नबूअत जे दावा जी ताईद थिए। छा थिए अदा? नबूअत जी गोह ॻाल्हायो, इहो सभु कंहिं ॾिठो। नबी जो मौजज़ो ताईद थी वई नबूअत जी। आङुरनि मां पाणी निकितो, 1500 माण्हू पाणी पिया पर पाणी फुटे ई न पियो। रुगो माण्हू न, उठ घोड़ा उहे बि पाणी पिया, रुगो उठ घोड़ा न, बल्कि उन मुसलमाननि मुजाहिदनि पंहिंजूं खलियूं सांदारियूं पाणीअ जा थांव बि भरिया पर पाणी फुटे ई न पियो। त मुंहिंजा सजण सोना, इहे शयूं अल्लाह पाक जे महबूब करीम जूं माण्हुनि खे नज़र आयूं। चओ अबा छा थियो? नज़र ऐं ताईद थी। सम्झो था न सही? मेराज ते त राति जो पाण वियो, राति जो मोटी आयो, कंहिं कोन ॾिठो। इहा ताईद कीअं थी? वण हली आयो, माण्हुनि ॾिठो, पत्थर कलमो भरियो, माण्हुनि ॿुधो,
महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात जे ख़िदमत में जानवर दाऊं खणी आया, फरियादी थी आया, इहो बि जहान ॾिठो। इन मां त नबी करीम जे नबूअत जी ताईद थी जो माण्हू ॾिठो, पर मेराज ते रात जो ढकीअ में वयो, ढकीअ में मोटियो, कंहिं ॾिठो ई कोन। हाणे इन्हीअ में नबी करीम जो मोजज़ो कीअं थियो, नबी जी ताईद कीअं थी, माण्हू ॾिठो ई कोन, कीअं थियो? इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में विहारे पोइ मां अॻिते थो रहां। सभई चओ सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। हाणे तव्हांखे इहा ॻाल्हि थोरी बिल्कुलु आसान सम्झ में ईंदी त हुज़ूर करीम जीअं जो मेराज करे मोटी आया, वाकई न कंहिं वेंदे ॾिठो, न कंहिं, थोरो ॻाल्हायो, न कंहिं वेंदे ॾिठो, न कंहिं। सुबुह जो अची पाण ॻाल्हि कयूं, रात जिब्रील आयो, बुराक काहे आयो, इसराफील, इज़राइल, मीकाइल भी आया, 70 हज़ार मलाइकनि जी जंज वठी आया, मूंखे सवार करे बैतुल मक़दस वठी वियो। मां मुहम्मद उते पहुचा त 1.25 लख नबी अॻे ई मौजूद बीठो आ। सभिनी नबियनि खे मां मुहम्मद नमाज़ पढ़ाई आ। उन खां पोइ मां मुहम्मद नबियनि खां मोकिलाए अल्लाह जे तरफ़ हुकुम करण वारी ज़ात ॾे रवानो थियो आहियां। पहिरों आसमान, ॿियो आसमान, टियों आसमान, चौथों आसमान, पंजों आसमान, छहों आसमान, सतों आसमान। जिब्रील मूंसां गॾियो थो हले। 7 आसमान खां मथे जॾहिं मां सिदरतल मुंतहा ते पहुतो आहियां त जिब्रील बीही थो रहे, क़िबला तूं ॼाण त तुंहिंजो कमु ॼाणे मां मथे न हलंदुसि। मूं हुनखे चयो त गॾिजी हलो, त मूंखे चई या रसूल अल्लाह जे वार जेतिरो अॻिते थो हलां त रब जे नूर जी तजल्ली मुंहिंजा पर साड़े छॾींदी। पो जिब्रील भी बीहजियो, बुराक भी बीहजियो। मां मुहम्मद अला सवारी बी आई जंहिंजो नालो आ रफ रफ। उन रफ रफ ते मां मुहम्मद करीम सवारी कई आ। नूर जो तख्त हो, उन नूर जे तख्त ते वेठो आहियां। सिदरतल मुंतहा खां मथे वियो आहियां। पहिरे आसमान खां ॿिए आसमान ताईं 500 साल जो पंधु आ। आसमान जी थोल 500 साल आ। वरी ॿिए आसमान खां टियों आसमान 500 साल जो पंधु आ। पर सिदरतल मुंतहा खां अल्लाह जे अर्श ताईं 80,000 पर्दा हुआ। हिकिड़े पर्दे खां ॿिए पर्दे ताईं 80,000 साल जो पंधु हो। 7 आसमाननि जो पंधु कुल आहे 7,000 साल जो। ॻाल्हायो। पारे आसमान खां 7 आसमान ताईं केतिरो पंधु? 7,000 साल। मैल न, साल। माना 7,000 साल हले तॾहिं पुॼे ओ 7 आसमान ते। पर जॾहिं 7 आसमान खां मथे सिदरतल मुंतहा ते वयुसि त हिकिड़ो मक़ाम आ। उन सिदरतल मुंतहा खां मथे वियुसि त अल्लाह जे अर्श ताईं, सिदरतल मुंतहा खां अल्लाह जे अर्श ताईं पर्दा हा। हिकु पर्दो, ॿियो पर्दो, टियों पर्दो, इहे कुल हा 80,000 पर्दा। पर हिकिड़ो हिकिड़ो पर्दो एॾो थुल्हो हो जो 80,000 साल हल तॾहिं उनखे उबूर कर। सरकार फरमायो तो उहे 80,000 पर्दा भी उबूर करे खुदा जे अर्श ते वरी पहुतुसि। अर्शे मुअल्ला ते पहुतुसि त रब करीम मूंखे घुराए पंहिंजो दीदार करायो। ऐं महबूब करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था रुगो दीदार न, अल्लाह पाक पंहिंजे कुदरत जा 2 हथ मुबारक मां मुहम्मद करीम जे 2 पुठनि जे पोयां कुल्हनि जे मथां रखिया। उन जी थधाण मूंखे सीने में मालूम थी। एतिरे क़दुर जो मुंहिंजो सीनो अल्लाह पाक खोले छॾियो। एतिरो त अल्लाह मुंहिंजो सीनो खोलियो जो कुझु थियो आहे ऐं जो कुझु क़यामत ताईं थींदो सभु इल्मु रब मां मुहम्मद खे ॾेई छॾियो। अल्लाह अकबर। या रसूल अल्लाह हक चार यार। नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था रुगो ॻाल्हि नाहे,
बलक रअयतु रब्बी अज़्ज़ व जल्ल बिअयन रासे मां उते ला मकान ते वञी ओहिन मथे वारन अखिन सां पंहिंजो रब ॾिठो। छा सां ॾिठो चओ मथे वारन माना सिंधीअ में जंहिंजे जो ज़ाहिर ज़हूर पंहिंजे रब खे ॾिठुमि। हाणे रब कहिड़ो हो, कीअं हो, कहिड़ी सूरत ही? ख़ुदा सूरत खां पाक आ, ख़ुदा कैफ़ियत खां पाक आ। मुंहिंजा अदा असां रुगो एतिरो चवंदासीं हिकिड़ी ॾिसण वारे खे ख़बर ॿी दीदार कराइण वारे खे ख़बर। असां कीअं चऊं त कहिड़ो ॾिठई कहिड़ो न ॾिठई, असां रुगो एतिरो चवंदासीं त हिकिड़ी ख़बर ॾिसण वारे खे बि ॾेखारण वारे खे। हाणे इन खे वरी सोहणे शाह अब्दुल लतीफ़ बयान कयो। ॿुधंदव? चओ त ॿुधायां। शाह साहब फरमाए तो तुम्बेरे जे तंद जी पहिरीं हुई पचार कोड़े कीरत आया मांझी मणियादार तन गढ़हूं बाहर गायो सारी सब जमार पर तोखे घोट घुरायो खिलवत लाए खंघार आओ मथाहूं मंगना चढ़ी दुर्र दुआर अतहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबातु खिली कयई खीकार अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहु इया परूड़ जे पचार पोसयो सब संसार त मुल्क ॾिनई महबूब खे। जे तो कोड़े कीरत, कीरत चइबो आहे सिंधी लफ़्ज़ आहे। कीरत माना जेको दर ते बीही मिंथू करे, अलाह जे नाले ॾियो। फ़कीर मंगणो, छा चवंदो आहे फ़कीर? कावड़िया हो छा मंगसी हो? मूंखे ॿुधायो अथनि त जेके सवेर आया हा तन खे भत खारायो अथसि, ॿियनि जूं देगियूं चढ़ियूं पियूं आहिनि। परेशान न थियो, भत मिल्स में ॻाल्हायो। कीरत छाखे चइबो आहे? जेको दर ते बीही झोली झले घुरे। छा बा जेको दर ते बीही? ॻाल्हायो नथा ॻाल्हाए। सभई गॾिजी चयो न त दर ते बीही, उनखे चओ कीरत, मिंथू कंदड़। कोड़े कीरत आया के तो कई मिंथुन करण वारा आया। मांझी मणियादार वॾा वॾा। हज़रत मूसा चयो हुन रब्बे अरनी रब्बे अरनी रब्बे अरनी रब्बे अरनी, मौला दीदार करा दीदार करा, पाण ॾेखार पाण ॾेखार। मिंथू करे थो न दा, इहा तो ॻाल्हि करे थो। कोड़े कीरत आया मांझी मणियादार पर तन गढ़हूं ॿाहिर गायो सारी सभ जमार। ॿाहिर बीठा हा, अंदर मोकल कान थी मिले, पर तोखे घोट घुरायो खिलवत लाए खंघारत आओ मथां ही मंगणा चढ़ी दुर्र दुआर। पोइ जॾहिं महबूब पहुतो त चवे थो अतहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबातु, इहा खिली कयई खीकार। वरी रब थो चवेसि अस्सलामु अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाहि व बरकातुहु इया परूड़ जे पचार। पोइ उन मेराज वारी राति ऐलान थियो सुयो सब संसार त मुल्क ॾिनई मुहम्मद करीम खे। पोइ उन राति ख़ुदा ताला ऐलान कयो त ॿिया ॿाहिरि हा, ॿिया मिंथू कंदा हा, तन खे दीदार कोन पे करायमि, पर हबीब खे घुराए असुल जाइ ते दीदार कराए। रुगो दीदार कोन करायोमांसि, मुल्क ॾेई छॾियोमांसि। हाणे हेॾे निहारियो, इहा शइ कंहिं ॾिठी? ॻाल्हायो। वण जो हली अचण त माण्हू न ॾिठो, पथरनि जो कलमो भरण बि माण्हू न ॾिठो, गोह जो ॻाल्हाइण बि माण्हू न ॾिठो, हथनि मां पाणी निकितो इहो बि माण्हू न ॾिठो। पर मुंहिंजा सॼण, इहो महबूब जो मौजज़ो कीअं थियो ॾिठो ई कंहिं कोन, पाण थो चवे। हा
मके जे माण्हुनि जे आलो जॾहिं मुस्तफ़ा ॻाल्हि कई त मां हीअं वियो आहियां हीअं वियो आहियां हीअं थियो आहे, अरिड़हं वरिया गुज़री विया, हिते थोरो टाइम गुज़रियो। मके वारनि चयो असांखे सभिनी खे ख़बर आहे त मुहम्मद करीम जॾहिं लाकूं ॼाओ आहे, अॼु ताईं 50 साल उमिरि थी अथसि, पर कॾहिं बि नबी साईं शाम मुल्क कोन वियो आहे, बैतुल मुक़द्दस न कोन ॾिठो आहे। चवे थो त मां रातो राति वियो आहियां, नबीअनि खे निमाज़ पढ़ाए अर्श बि घुमी आयो आहियां। हाणे ॿियूं त ॻाल्हियूं ठहियो, अचो त पार पता पुछऊंसि बैतुल मुक़द्दस जा। मके जे ॿियनि माण्हुनि जो ॾिठल हो, ऐं माण्हुनि खे ख़बर हुई त नबी करीम जो ॾिठल कोन्हे, ऐं जंहिंजो ॾिठल कोन्हे त उहो पार पता कोन ॾींदो, पोइ चए त नऊज़ बिल्लाह छा पिया कनि, कूड़ो कंदासीं। इहा सलाह करे हुज़ूर खे चयूं तूं राति वियो हो? चए हा। काथे? बैतुल मक़दस। पोइ 7 आसमान खां मथे अर्श मोटी आयसि। पोइ तूं बैतुल मक़दस में छा कयो? मां नबीअनि खे निमाज़ पढ़ाई। सभु नबी हा? चए हा। तो बैतुल मक़दस ॾिठो आहे? चए हा। चए चऊं भला पार पता ॿुधाए। दर घणा हा, कामूं केतिरियूं हूं, दरियूं केतिरियूं हूं, वुज़ू खानो कहिड़े पासे हुयो, फर्श छाजो लॻल हुयो, अंदरे कमरे में घणियूं सिफ़ूं, विरांडे में केतिरियूं सिफ़ूं हुयूं, ॿाहिरि केतिरियूं सिफ़ूं हुयूं, ॿुधाए। हिन ॻोठ जो नालो छा आहे? ॾाढे त ॻाल्हायो। मां हिन ॻोठ में हाजी गुल मोहम्मद मक्सी में आयो आहियां? बाबा कोन आयो आहियां? चओ त वेठो आहियां। अब आयो आहियां न, तव्हां सभु शाहिद आहियो न। हाणे मां न सुभाणे शाहपुर हलियो वञा, उते शाहपुर वारा मक्सी मूंखे चवनि गुल मोहम्मद मक्सी वेहे? मां चयो हा। चए भला वहे त मस्जिद खे मीनारा घणा हा, दर घणा हा, गाडर घणा हा, अंदरि सिफ़ूं घणियूं? मां त ॿुधाए कोन सघंदुसि। मां हे दर दरियूं ॻणण त कोन आयो आहियां, त आयो बि आहियां पर मूंखे ख़बर त कान्हे, छो त ॻणण त कोन आयो आहियां। महबूब करीम अलैहिस्सलाम फरमायो मां वियो त हुसि, पर मां न को मीनारा ॻणिया, न को फर्श दर दरियूं ॻणिया। हाणे जेकॾहिं मां चवां त वियो हुसि पर मां इहे शयूं ॻणियूं कोन हूं, त हे पलीत चवंदा कूड़ थो ॻाल्हाए। अलाह जो हबीब फरमाए थो हुननि मूंखे चयो वियो आहे? मूं चयो हाओ। चई भला ॿुधाए दर घणा, दरियूं घणियूं, फर्श छाजो हो, वुज़ू खानो कहिड़े पासे हो? साईं फरमाए थो त मूंखे थोरी परेशानी थी। छाजी? त मां इहे शयूं गौर कोन कयूं, भेटायूं कोन हूं, यादि कोन कयूं, ॾिठियूं त हुयूं पर यादि कोन कयूं। हाणे हुननि जो सवाल कयो त परेशान थियुसि। अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा सॼण महबूब परेशान न थी। ओ मुंहिंजा महबूब, हे 7 ज़मीनूं 7 आसमान मूं तुंहिंजे लाइ ठाहिया, हे अर्श कुर्सी मां तुंहिंजे लाइ पैदा फरमाया, हे 1.25 लख नबी तो महबूब जा उम्मती बणाया, तोखे सारे कायनात जो रहमत वारो नबी बणाए मोकिलियो। मुंहिंजा महबूब क़यामत में माण्हू नफ़्सा नफ़्सी में हूंदा, तूं मुहम्मद करीम जी सिफारिश कंदे तंहिंखे जन्नत ॾे मोकिलींदुसि। जेको तुंहिंजो दुश्मन हूंदो तंहिंखे जन्नत कान मिलंदी। हाणे तूं वरी घबराई थो, परेशान थो थी त मूंखे बैतुल मक़दस जा पार पता यादि न आहिनि, इहे पुछंदा त मां कीअं ॿुधायां। रब थो चए मुंहिंजा हबीब न घबराए, जॾहिं सारो जग मां तुंहिंजे लाइ जोड़ियो आहे त तुंहिंजी ॻाल्हि खे घटि कोन कंदुसि, हेठि कोन कंदुसि। इन्हनि खे चओ त सुवाल कंदा वञो, मां ॾसींदोसांव। या अल्लाह कीअं ॾसियानि, मूंखे त यादि कोन्हे। अल्लाह ताला फरमाए थो इहे अंधा कोन ॾिसंदा, मां रब बैतुल मक़दस जी चकी पटे तुंहिंजे आॾो थो रखां, ॾिसंदो वञ, ॿुधाईंदो वञ। सॼो मुल्क तुंहिंजे लाइ आहे मुंहिंजा सोणा। इहो बैतुल मक़दस कहिड़ी शइ आहे जे चवीं त सॼो जहान तुंहिंजे अखियुनि जे आॾो रखां। मुंहिंजे हबीब सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ोर सां ॾाढे ॾाढे।
मुझे हबीब करीम अलैहिस्सलाम के रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो त मुंहिंजा महबूब तुनखे चओ त भली सवाल कयो पोइ तोखां सवाल कंदा मां अल्लाह पाक खे ताक़त आहे तुंहिंजे घर जे आॾो तुंहिंजे दर जे आॾो सारो बैतुल मक़दस पटे अची थो रखां मुंहिंजा महबूब करीम अलैहिस्सलाम जॾहिं बि तोखां जहिड़ो बि सुवाल कंदा मुंहिंजा महबूब तोखे चवंदा दर केतिरा त ॿुधाइजां दर हेतिरा मुनारा केतिरा त ॿुधाइजां मिनारा हेतिरा फर्श छाजो त ॿुधाइजां फर्श हिन शइ जो आहे जहिड़ो बि तोखां सुवाल कनि मुंहिंजा महबूब बैतुल मक़दस तुंहिंजे आॾो हूंदो हाणे मके में अहिड़ा माण्हू हुया जंहिंजो बैतुल मक़दस ॾिठल हुयो महबूब खां जो सुवाल कंदा हुया महबूब त हाणे अखियुनि ॾिठी पियो ॻाल्हि करे न अखियुनि जे आॾो आहे पर अलाह साईं हुननि जे अखियुनि खां लिकाए छॾियो हो उहे कोन पिया ॾिसनि आमना जो लाल अकेलो ॾिसियो पियो ख़ुदा जो कसम आहे महबूब जो सभु अव्वल खां आख़िर ताईं पार पता ॿुधाया त पाण में चवण लॻा त मुहम्मद सचो आहे छा चवण लॻा ॾाढे तव्हां बि चओ मुहम्मद करीम ज़ोर सां चओ मुहम्मद करीम अञा ॾाढे मुहम्मद करीम ओ मुंहिंजा दोस्तो अदीज़ो हाणे इहा ॻाल्हि जीअं तव्हांखे ॿुधां त ॿियूं शयूं ऐं मौजज़ा नबी पाक जा ॿियनि ॾिठा पे मेराज त ढकीअ में छो आहे ढकीअ में महबूब मोटियो आहे कंहिं बि कोन ॾिठो आहे पर जॾहिं सभिनी गॾिजी नबी करीम खां इम्तिहान वरितो त समूरा चवण लॻा त महबूब करीम जा पार पता सचा आहिनि हाणे सभिनी खे तस्दीक करणी पइजी वई पर जेके ज़िद्दी हा उहे रहिजी विया उन्हनि तस्दीक कान कई बाक़ी जन खे ख़ुदा ईमान नसीब कयो तन मञो त मुहम्मद करीम सच थो चए ऐं नबी करीम अलैहिस्सलाम जॾहिं मेराज तां मोटिया हुआ न त उन टाइम ते ख़ुदि नबी करीम ख़ुदा जे दरबार में अर्ज़ कयो त मौला तो मूंखे मेराज करायो आयो मेराज त बरहक़ आहे मूंखे बि तसल्ली थी वई मां पाण ॾिसियो थो वञा मुंहिंजा सहाब ग़ुलाम बि मञींदा पर ॿिया त तस्दीक कोन कंदा मुंहिंजा मौला मुंहिंजी तस्दीक हिन ॻाल्हि जी केरु कंदो अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा महबूब तूं दुनिया ते वञी ॻाल्हि कर अव्वल तुंहिंजी तस्दीक कंदो अबू बकर पोइ जॾहिं सैयदना अबू बकर सिद्दीक़ तुंहिंजी तस्दीक कंदो त पोइ दुनिया खे बि मञणो पइजी वेंदो ऐं वाकई जॾहिं नबी करीम सुबुह जो ॻाल्हि कई अची त अबू जहल त रोज़ ताड़ींदो हो न त का चुक कढां अॼु मेराज वारी राति जो सुबुह खां बाद जीअं जो आयो टुक करे ठठोल करे नबी करीम खे जी ॾे ख़बर अॼु को नओं ठाहियो थी को कूड़ बूड़ या न नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था कूड़ कोन्हे सची ॻाल्हि आहे कहिड़ी सची ॻाल्हि आहे या सारी मेराज वारी ॻाल्हि नबी करीम करे ॿुधाई अबू जहल जो भेणा इहा ॻाल्हि अहिड़ी आहे जंहिंमें नबीअ खे कूड़ो करे सघिजे थो ड्रोड़ी अबू बकर जे घर वियो ख़बर पई त अबू बकर सिद्दीक़ उन ॿाहिरि पंहिंजे बाग़ ते वियो आहे ड्रोड़ी वञी बाग़ ते पहुतो अबू बकर सिद्दीक़ खे चई ॻाल्हि ॿुधी थी चई कहिड़ी जे हितां बैतुल मक़दस घणो परे आहे मके खां चे 1500 मील 750 कोह जे अबू बकर को मके जो माण्हू रातो रात वञी सघे थो वरी मोटी सघे थो अबू बकर जो त न उन ज़माने में हवाई जहाज कारूं मोटर कोना उठ घोड़ा अबू जहल चयो भला जेकॾहिं को खणी चवे त मां राति वियो हा मोटी आयो आहियां अबू बकर चयो त कूड़ थो ॻाल्हाए अबू जहल दिलि में ख़ुशि थियो मिली हा हाणे कमु ठहियो आहे चई पोइ भला ॿुध चई छा ॿुधां चई इहा ॻाल्हि तुंहिंजो यार मुहम्मद थो करे चवे थो रातो रात मां वियो आहियां मोटी आयो आहियां
अबू बकर आसमान जूं त ॻाल्हियूं थो करे उनखे त छॾे पर मके खां बैतुल मक़दस वञे वरी उतां मोटी अचे इहा ॻाल्हि तमामु ॾुखी आहे ऐं तूं पाण चवीं थो त रातो राति केरु कोन वेंदो हाणे तूं ॾिस त अहिड़े जे कढ छो लॻो आहे अबू बकर सिद्दीक़ तो चे अंधा तो मूंखे चयो आहे त जेकॾहिं को आम माण्हू ॻाल्हि करे मां चयो त आम माण्हूअ खे ताक़त न आहे पर जॾहिं मुंहिंजे दिलि पर मुहम्मद करीम ॻाल्हि कई आहे त मूंखे यकीन आहे त मुहम्मद सच थो चवे इन्हीअ जे करे सच थो चवे जो मुहम्मद करीम आम माण्हुनि जहिड़ो ॾाढे त चओ सॼण आम माण्हुनि जहिड़ो तव्हां ॻाल्हि कई आहे अबू जहल तो ॻाल्हि कई आहे त को माण्हू चवे महबूब आम माण्हुनि जहिड़ो थोरो आहे हे तो आम माण्हूअ जी ॻाल्हि आहे त मके खां रातो राति बैतुल मक़दस नथो वञी सघे ऐं रातो राति मोटी नथो सघे इहा अवाम जी ॻाल्हि आहे महबूब जी त ॻाल्हि ई कान्हे का महबूब जेकॾहिं अञा इन खां वधीक ॻाल्हि करे त बि मुस्तफ़ा सच थो चवे मुंहिंजा सोना सिद्दीक़ जो अक़ीदो छा आहे त नबी असां जहिड़ो मां न ॿुधो अबू बकर सिद्दीक़ जो अक़ीदो कहिड़ो आहे त सोनो नबी करीम असां जहिड़ो वहाबी चवे त नबी असां जहिड़ो आहे सच ॿुधा त सिद्दीक़ सचो या वहाबी सचो मञणो पवंदी त सिद्दीक़ सचो आहे वहाबी कूड़ थो ॻाल्हाए मुहम्मद करीम असां जहिड़ो नाहे मुंहिंजा दोस्तो अदीदो अल्लाह पाक जल जलालहु अमन वारो इन वाक़े के पंहिंजे क़ुरान पाक में बयान फरमाए चयूं सुबहानल्लज़ी असरा पाक आवाज़ात जंहिं सैर करायो पंहिंजे ख़ासि बंदे खे लैलन रात जे थोरे हिस्से में मिनल मस्जिदिल हराम मके पाक हरम वारी मस्जिद खां इलल मस्जिदिल अक़सा अक़सा मस्जिद ताईं अल्लज़ी बारकना हौलहु उहा अक़सा मस्जिद जंहिंजे चौधारी अल्लाह तो चवे मां बरकतूं रखियूं आहिनि हिकिड़े वहाबी मूंखे चयोसीं अल्लाह सी फरमायो आहे अल्लज़ी बारकना हौलहु मस्जिद जे चौधारी असां बरकतूं रखियूं आहिनि उहे कहिड़ियूं बरकतूं मुंहिंजो अॻ में तूं ॿुधाए त मां पोइ ॿुधाया चयूं ते बाग़ हा छा हुया अंगूरनि जा बाग़ ॾाढ़ुनि जा बाग़ सूफ़नि जा बाग़ ॿिया बाग़ खजनि जा बाग़ उन मस्जिद जे ॿाहिरां अल्लाह ताला फरमाए थो अल्लज़ी बारकना हौलहु असां नबी करीम अलैहिस्सलाम खे उन मस्जिद जे चौधारी जेके बाग़ बरकतूं रखियूं हुयूं उहे ॾेखारियासीं मुंहिंजो यार तव्हां जाथे काथे वहाबी हणंदा हो डंडी डंडी सम्झो था उहो जेको ताराज़ी में तोर वारो डंडी हणंदो आहे जाथे काथे कंदा हो खोट जे अल्लाह ताला नबी करीम के बाग ॾेखारणा हा त पोइ 1500 मैल परे छो वठी वियुसि 50 मैल ते बाग भलोड़ बीठा हा ताइफ जे शहर में उहे खणी ॾेखारे सा जेके 1000 दफ़ा बाग भला हा बैतुल मक़दस वारे बागन खां भला हा घणा हा सुठा हा अॼु बि ताइफ जो शहर ॾिसंदो तो सुभान अल्लाह 700 मैल ते वठी वियुसि 50 मैल ते छो न वठी बाग वही ॾेखारियईंसि अड़े चरिया अल्लज़ी बारकना हौलहु मा मुराद उन मस्जिद जे ॿाहिरां बाग न आहिनि तोखे ख़बर कान्हे आ तो तोखे सिकंदर ई ॿुधाए अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना अल्लाह ताला फरमाए तो बैतुल मक़दस जे ॿाहिरां चौधारी असां बरकतूं रखियूं आहिनि उहे महबूब करीम खे ॾेखारण लाइ वठी वियासीं उहे बरकतूं कहिड़ियूं हुयूं उते अल्लाह पाक जे नबियनि सगोरनि जा रोज़ा हुआ अल्लाह जे नबियन जूं मज़ारूं अल्लाह जे नबियन जूं कब्रूं हुयूं अल्लाह ताला जल जलालहु अमर वारो फरमाए तो मुंहिंजा महबूब तू मके पाक खायो 1500 मैल जो मुफ़ासिलो कर नबियन जा रोज़ा भी ॾिसो ऐं नबी रोज़न मां निकिरी तो वटि ईंदा तुंहिंजे पुठियां नमाज़ पढ़ंदा नबियन खे तूं पंहिंजो दीदार भी करा
मुझे या गाल तो तफसीरन में पढ़ी काने का पर अफसोस आहे मुझे तहां जे मदरसे में न को किताब आ न को तहां वटि उस्ताद आ न को तहां वटि तफसीर आ न को पढ़ंदा आहियो पर जे खणी हूंदव भी किताब सिताब त तव्हां इन्ही पढ़ण खां अंधा आहियो छो त मुहब्बत वारी अखी तव्हां खे काने का अगर तव्हां खे मुहब्बत जी अख हुजे त खुदा जो कसम सब कुछ कुरान हदीस में लिखियो पियो अल्लाह ताला पांजे महबूब करीम अलैहिस्सलाम के वो बरकतूं नबियन जो मज़ारूं नबियन जा रोज़ा ॾेखारिया बाग ॾेखारण का वॾी ॻाल्हि कान्हे का मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो सरवरे कायनात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात असांजे लाइ सबक़ छॾे विया सुभाणे तोखे को तानो हणंदो पीरनि ते था वञो दरगाहनि ते था वञो मज़ारुनि ते था वञो क़बरुनि ते था वञो नबी करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था उनखे चइजो त नबियनि वलियनि गौसनि कुतुबनि दरवेशन जे कब्रुन ते वञण बिदअत नाहे सोने नबी जी सुन्नत आहे पर याद रखो कब्र ते वञबो मिट्टी न खाइबी छा उते लूण रखंदा आहिनि लूण बि न खाइबो गुल रखंदा आहिनि गुल बि न खाइबा कब्र खे मुंहिंजा दा झुकी सजदो बि न कबो कब्र जे आॾो मुंहिंजा प्यारा दोस्त पंहिंजी पेशानी खे बि न रखबो कब्र खे हथ बि न लॻाइबा कब्र खे चुमी बि न ॾिबी परे बि ही मसनून तरीक़े सां सुन्नत तरीक़े सां ज़ियारत कबी इहे जेके नाजाइज़ कम माण्हुनि शुरू कया आहिनि इहे असां अहले सुन्नत जमात जे अक़ीदे में न आहिनि इन्हनि सां असांजो वास्तो कोन्हे जेकॾहिं को करे थो त उहो पाण ॼाणे असां सुन्नत जमात वारा इन्हीअ खां बेज़ार ताजे करे तव्हां पाण सुन्नत जमात वारा बद मज़हबन के मौक़ो न ॾींदा कयो न कब्र खे तवाफ़ कबो न कब्र खे सजदो कबो न कब्र खे हथ लगाइबो कब्र खां परे थी बीहबो अल्लाह जो कलाम पढ़बो उन जे रूह के सवाब बख्शबो ऐं कब्र वारे जे वसीले सां खुदा जे दरबार में दुआ घुरबी या अल्लाह हिन वलीअ जे सदके असां जे दिल जूं तमन्नाऊं पूरियूं फरमा इंशा अल्लाह ताला खुदा ताला औलिया अल्लाह जे सदके दुआऊं कबूल फरमाईंदो सभई चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह महबूब जी सवारिया बुर्राक छादा अल्लामा मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी हदीस जे रोशनी में लिखियो आहे त बुर्राक नबी करीम जो घोड़ो नूरानी घोड़ो अब छा हो नूरानी हुन जो मुंह माण्हूअ जहिड़ो चओ सुभान अल्लाह हुन जी पुठी घोड़े जहिड़ी हुई हुन खे 4 टंगूं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हुन जा खुर ढगे जे खुर जहिड़ा हा हुन जो पुछ सोहणो नंढड़ो मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे बुर्राक खे 2 नूर जा पर रहा जमल मक्के खां मदीने मक्के खां शाम जे तरफ रवानो थियो आ त जबल हा पहाड़ हा वादियूं हेठायूं मथायूं हुयूं रस्तो रोड ठहियल कोन हो लायूं चाणियूं महबूब जी सवारी जो उतां हली पे अवा बाराड़ी जा माण्हू आयो उठ ते चढ़ंदा हो घोड़े ते चढ़ंदा हो जमल घोड़ो हेठ लहंदो आ त सवार भी हेठ थींदो आ वरी मथे चढ़ंदो आ त माण्हूअ खे पोइ ते तॾजी वेंदो आ ईंदे वेंदे तकलीफ़ थींदी आ जबल जूं लायूं चाढ़ियूं तमाम घणियूं अल्लाह पाक महबूब जी सवारी अहिड़ी सोहणी ठाही जो महबूब जो जमल बुराक ज़मीन ते हले पियो लाही पई अचे त अज खुद अॻियां पेर वॾा थी पिया वञनि पोयां नंढा थी पिया वञनि वरी जे चाढ़ी पई अचे त अॻियां पेर नंढा थी पिया वञनि पोयां पेर वॾा थी पिया वञनि कुदरती स्प्रिंग रखियल हा महबूब खे लोॾो ई कोन पियो अचे मोहम्मद करीम जी सवारी इए हुई ॼण हिदोरे ते वेठो आ नबी करीम के वार जेतिरो भी लोडो न थे जे छा चवंदा त खीर जो वटो खयो त हार जे ई न त महबूब जे सवारी जो अज खुद खुदा निज़ाम अहिड़ो ठाहियो हो लाहीअ में अज खुद पेर वॾा थी वञनि चाढ़ीअ में वरी पोयां पेर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ नंढा थी वञनि हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूरानी पो बुराक हले थो ऐं बुराक हले केतिरो थो 1,86,000 मील फी सेकंड जे स्पीड सां जो हले
घणा हे जेको सिज आहे न साईं, इन जे लाइ आलमनि लिखियो आहे त इहो हले थो, ऐं क़ुर थो चवे अशम्स तजरी, सिज हले थो, पर केतिरो थो हले? इहो आहे सेकंड। सम्झो था आहे न, इहो टन सेकंड आहे। इन हिकिड़े सेकंड में इहो सिज पाइण वारो जेको आहे न 1,86,000 मैल हलंदो आहे। किताब लिखनि था त मुहम्मद करीम जे बुराक जी स्पीड सिज खां बि मथे हुई। हाणे इहो जॾहिं महबूब जी सवारी हली आहे, हिकिड़े आशिक चयो आहे अॼु राति जो महराज ते मुरसल मुहम्मद त्यारो आहे। अॼु राति जो महराज ते मुरसल मुहम्मद त्यारो आहे। चओ अॼु राति जो महराज ते मुरसल मुहम्मद त्यारो आहे। पेश आ जिब्रील प्यादो घोट घोड़े ते सवारो आहे। पेश आ जिब्रील प्यादो घोट घोड़े ते सवारो आहे। चओ सुभान अल्लाह। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह। हाणे छा ॿुधव? छा ॿुधव त महबूब वञी रब जो दीदार कयो। चो रब जो। जॾहिं कंहिं वटि वञिबो आहे, यार यार वटि वेंदो आहे त कुझु न कुझु खणी ईंदो आहे। अल्लाह ताला फरमायो मुंहिंजा महबूब तो मुंहिंजो दीदार कयो, मेराज कई, हाणे उम्मत लाइ बि तोहफ़ो खणी वञ। मौला छा थो ॾी? 50 निमाज़ूं। घणियूं निमाज़ूं? राति ऐं ॾींहं में कलाक घणा? 24। इनखे डबल कर त थिया 48। अधु कलाक खां पोइ निमाज़ त बि 48 निमाज़ूं, अञा 2 बची पयूं। नबी करीम अलैहिस्सलाम खे रस्ते ते वापसी में मूसा अलैहिस्सलाम मिलियो। सोना खुदा जो दीदार करे आयो आहियां। हा। छा मिली? चे 50 निमाज़ूं। चे कोन पढ़ंदई। असांजे अफ़ालनि जी ख़बर आहे। कुझु वञी अलाह खे चओ त हल्कियूं कर। महबूब वरी मोटी थो वञे। खुदा ताला चयो सोना तो पंधु कयो आहे 5 माफ़ 45 वञी पढ़नि। वरी मोटी आयो त मूसा अलैहिस्सलाम साॻो बि चयो आहे घणियूं? 45 कोन पढ़ंदई। वरी महबूब मोटी वियो। मौला कुझु हलकड़ाई कर, बाक़ी 5 वियूं त हाणे वञी थियूं 40। मूसा अलैहिस्सलाम जो घणियूं सही? चई 40। चे कोन पढ़ंदई। वरी मोटी वियो सोनो नबी करीम, वरी ॿियूं 5 माफ़ थियूं। किसो मुख़्तसर 9 दफ़ा नबी सही आयो। घणा दफ़ा चओ? 45 माफ़ थियूं, बाक़ी 5 बचूं। अल्लाह पाक जल जलालु अमन वारो जो महबूब खे मूसा चयोसीं बाक़ी घणियूं? चे 5। चे कोन पढ़ंदई। असांजे हाल जी ख़बर आहे न। हुजूर फरमाइनि था अना अस्तही मिन अल्लाह तआला। मूसा हाणे कोन वेंदुसि, हया थो अचे। ॾिनल ॾाण कीअं मोटायां? मौलवी पे तकीर कई त आख़िरी भेरे नबी साईं कोन वियो त भला 5 खयूं थो वञा। वेठो हिकिड़ो हमरा अचे आखे वॼा छोड़ियईं। हिकिड़ी चा घुमरी ॾेवे हा त मुल्क ई मैदान थी वञे हा। छुट पऊं हा ॾका होवे हा ॾको पढ़ूं हा। अहिड़ा त के तंग वेठा हूं। नबी करीम खे अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा महबूब तुंहिंजे पंधनि जे करे 45 माफ़ पढ़ंदा 5 पर सवाब 50 जो ॾींदोसां। पोइ अदा उहे 5 निमाज़ूं पढ़। अल्लाह नसीब करे। चओ आमीन।
ये पंज पढ़ंदे त 50 जो सवाब मिलंदे। इहो महबूब करीम तुझे मुझे ला मेराज जो तोहफ़ो खणी आया। अल्लाह से इंशाअल्लाह तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए, इन मस्जिद खे आबाद फरमाए। मुंहिंजा दोस्तो अजीज़ो, असांजो हाजी दोस्त नाज़ वीचारो अॼोकी मूंखां पाण तारीख़ वठी वियो, पर पाण जहान छॾे वियो। दुआ कयोसि अल्लाह जन्नत में जाइ ॾिएसि। अल्लाह सही हुन जा बेड़ा पार फरमाए, हुन जे भाइरनि खे अज़ीज़नि खे ख़ुदा ताला सब्र जी तौफ़ीक़ अता फरमाए। ख़ुदा ताला तव्हांजी असांजी सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। या अल्लाह असांजी हाज़िरी क़बूल फरमा, इन मस्जिद खे आबाद फरमा, ॻोठ वारनि खे आबाद फरमा। या अल्लाह जनी जलसो करायो आहे तव्हांजा बेड़ा पार फरमा। हाजी नाज़ जी कब्र खे महबूब जे नूर सां भरपूर फरमा। जेके असांजा दोस्त मरीज़ बीमार हन तन खे शिफ़ाए कुल्ली अता फरमा। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व बारिक व सल्लिम। सुब्हान रब्बिक रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह आमीन। अदा मरीज़ ला दुआ करो। साईं शाह साहब सिफारिश तो करे को जय मरीज़ दुआ जे ला चयो आहे मौला उन खे शफ़ा ॾे। जय मरीज़ दुआ जे ला चयो आहे मौला उन खे तंदुरुस्ती अता फरमा। जेके हिते आया आहिनि सभिनि जा सुवाल पूरा फरमा, सभिनी जूं झोलियूं रहमत सां भरपूर फरमा। मुंहिंजा मौला सभिनी जा बेड़ा पार फरमा। सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिही अजमईन।